नाज़रीन, खंडू लॻ पीर महला भिटशा में ड्रेनेज सिस्टम नाकारा थियण सबब नालियुनि जो पानी उथली पियो आहे, जंहिं सबब गंदो पानी घरनि, मदरसनि ऐं स्कूल में जमा थी वियो आहे। पेश आहे मोहम्मद जुमन चौहान जी रिपोर्ट। जी बिल्कुल असां हिन वक्त पीर मौला में मौजूद आहियूं। पीर मौला में जेको आहे ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण सबब पानी जेको गंदो नालियुनि जो आहे हिन वक्त घटिन घरनि में दाख़िल थियण लॻो आहे, जंहिंजे करे हिते जा ॻोठाणा, हिते जा रवासी जेके आहिनि सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी चुका आहिनि। घणो करे जेके हिते जे ईंदड़ वेंदड़ ॿार आहिनि, जेके स्कूल जा ऐं मदरसे जा ॿार आहिनि, अवां ॾिसी सघो था हिन वक्त जेको पानी जो ॾेख आहे उहो तलान जी ॾेख जो नज़र ॾेई रहियो आहे। हिते जेके मौजूद माण्हू आहिनि हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था, ॾिसूं था उन हवाले सां मेरान टीवी सां कहिड़ी रीत विचार वंडिन था। जंहिंमें हेतिरी तकलीफ़ आहे, नंढा ॿार हितां लंघनि था, लेडीस लंघे थी 24 कलाक जेका पानी जे विचां पई वञे ऐं मायूं हिते किरियूं आहिनि, हुननि खे जेको तो धक बि लॻा आहिनि। ऐं हीउ पाणी आहे ड्रेनेज नाकारा थी चुको आहे। ड्रेनेज जो पाणी हाणे रोडनि ते बीठो आहे, रोडनि खां पोइ घरनि में दाख़िल पियो थिए। महिरबानी करे असां जेको तो ऑफिसरनि खे जेको तो इल्तमास था करियूं त हीअ असांजी जेका मुसीबत आहे सा दूर कई वञे। वॾो पाणी आहे बाबा, घर में घिरी पियो आहे, काहे पियो आहे। असां पाण पुरा मुड़ुस किरी पिया आहियूं। नालियुनि जो पाणी आहे, घटनि जो वहे थो, घरनि में को रस्तो ई न आहे, काॾों असां अचूं। असां मेरान टीवी जे चैनल तां बाला ऑफिसरनि खे या इल्तिजा कयूं था त इहे असांजो पीर महलो 3 ऐं 4 जेको ड्रेनेज सिस्टम जे करे तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। ईअं खणी चइजे त माना हर घरनि में माना पानी मौजूदु आहे। ये जेके पीर महल जूं 3-4 गलियूं आहिनि, पाणीअ सां फुल लॻियूं पियूं आहिनि। ॿार बच्चो अचे वञे पियो, जेको को मदरसे जे हवाले सां, को स्कूल जे हवाले सां ॿार वञे थो, उहो सही नमूने सां नथो रसी सघे। कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, मेरान टीवी, भिटशा, खंडू।